अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असां हिन वक़्तु तालके मटियारी जे पी सदर जनाब मोहम्मद यूसुफ छुटो सां असां संदसि रिहाइशगाह ते मौजूदु आहियूं। अचो त मोहम्मद यूसुफ छुटो सां इन हवाले सां कचहरी करियूं था या अव्हांखे ॿुधायूं था। अवल त पहिरीं अव्हांखे असांजे तरफ़ां सदर थियण ते अव्हांखे मुबारकूं हुजनि। ऐं अव्हां सदर थिया आहियो, इन हवाले सां अव्हांजी जेका आहे सभु छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरें नंबर ते मूंखे पार्टीअ जे सरबराह निसार कोड़े, मखतूम साहिबु, रफ़ीक साईं, जमील साईं, महबूब साईं, फ़ख्र साईं ऐं ज़िले सदर अमीर शाह हाशमी, तलके जनरल सेक्रेटरी फुज़ैल अबी शाह, इन्हनि सभिनी मुंहिंजी सपोर्ट करे मूं ते एतमाद करे तलके जो सदर कयो। इंशाअल्लाह ताला ऐं पार्टीअ जे ऐं जिन मूं ते एतमाद कयो उन्हनि ते पूरो लहंदुसि। ऐं अॻे पहिरियां यूनियन नऊं कोन आहियां, पहिरियां यूनियन काउंसिल जो सदर स्टेशन उॾेरीलाल जो रहियो आहियां, पहिरियां तलके मटियारीअ जो सीनियर नायब सदर रहियो आहियां, क़ाइम मक़ाम सदर बि रहियो आहियां। हींअर मूं ते सदर जनरल सेक्रेटरी बि रहियो आहियां तलके मटियारी जो। हींअर पार्टीअ सदर जो उहिदो मूंखे ॾिनो इंशाअल्लाह ताला। पार्टीअ सां ऐं पुराणा वर्कर, पुराणा पीपल्स पार्टीअ जा, उन्हनि सभिनी खे सुञाणा थो ऐं तरजीह पुराणनि खे ॾींदुसि इंशाअल्लाह ताला। सभिनी गॾिजी सॾिजी सभिनी खणी गॾु हलंदुसि, सभिनी ते जिन मूं ते एतमाद कयो उन्हनि खे पूरो लहंदुसि इंशाअल्लाह ताला। अच्छा सर, इहो ॿुधण में पियो अचे त जेको आहे सो जेका नई जेका क़यादत चूंडी वई आहे जंहिंमें तालके मटियारी ते ऐं टाउन ते कुझु ख़दशात आया आहिनि पार्टी वर्करनि जा, हुन जे हवाले सां छा चाहींदो? तलके मटियारीअ ते त को ख़दशो कोन्हे, सभु पुराणा आया जी जीअं आऊं सदर आहियां त पुराणो ऐं यूनियन काउंसिल खां वठी हेठां खां वठी आयो आहियां जी मथे। उन खां गॾु बिरामानी साहिबु आहे, उहो पीपल्स पार्टीअ जो आहे। अली भाई ख़ुशि हितां कयो आहे, उहो पीपल्स पार्टी। असीं त ख़ुशि नसीब आहियूं, उॾेरीलाल स्टेशन वारो जो सदर मिलियो, जनरल सेक्रेटरी मिलियो, ख़ज़ानची मिलियो, टे उहिदा असां स्टेशन उॾेरीलाल वारनि ते पार्टीअ महिरबानी कई आहे। पार्टीअ त इंशाअल्लाह ताला गॾु रहिया आहियूं, सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टी सां रहिया आहियूं। ॿी पार्टी उहो कॾहिं असां विया आहियूं। जंहिं ज़ियाउल कई तहरीक खां वठी जीअं केस दाख़िल थिया जाम सादिक अली हुकूमत हुजे, अरबाब जी, असीं सदाईं पार्टीअ सां साबित क़दम रहिया आहियूं, हींअर बि इंशाअल्लाह ताला रहंदासीं। बाक़ी जेको टाउन कमेटीअ थोरो घणा इख़्तिलाफ़ थिया न, थोरो घणो इन ते आऊं अमीर शाह सां सलाह कंदुसि ऐं फुज़ैल शाह सां पार्टीअ सां इंशाअल्लाह ताला इन जा ख़दशा दूरि कंदासीं। जेके ख़याल सभु पार्टीअ जा पहिरियां न पुराणा थोरा रहिया आहिनि, वरी नवां आया आहिनि, उहे पीपल्स पार्टीअ में आया आहिनि, उन्हनि ते पार्टीअ एतमाद कयो, असां बि उन्हनि ते एतमाद कयूं था। बाक़ी जिन खे कहिड़ो नज़रअंदाज़ कयूं इंशाअल्लाह ताला उन्हनि खे नज़रअंदाज़ कोन, तरजीह उन्हनि खे ॾींदासीं। ऐं उन्हनि पुराणनि सां गॾु आहियां इंशाअल्लाह ताला, पुराणनि खे कोन छॾींदुसि। पहिरियां